नाज़रीन तव्हांखे ॾुखोईंदड़ ख़बर ॾींदा पहिरियों उमरकोट खां त बेरह मुड़ुस खट जो पाॻो हणी पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो आहे। नाज़रीन तव्हांखे इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर ॾींदा पहिरियों उमरकोट खां त बेरह मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे खट जो पाॻो हणी क़तल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ टेलीफोन लाइन ते असां सां गॾु सोहेल कुंबर मौजूदु आहे। सोहेल, इन हवाले सां वधीक तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अमरकोट वेझो ॻोठ रबारियो फार्म में ज़ालिम मुड़ुस उहो खट जो पाॻो हणी पंहिंजी जेके आहिनि उहो 25 सालनि जी ज़ाल खे क़तल करे छॾियो। अमरकोट वेझो ॻोठ रबारियो फार्म में ज़ालिम मुड़ुस जेके रमेश कुमार ओड खट जो पाॻो हणी पंहिंजी 25 सालनि जी ज़ाल सुजा ओड खे क़तल करे छॾियो। दिमाग़ में धक लॻण सां जेके नारी आहे उहो बर वक़्ती फ़ौत थी वई। इतला मिलण ते जेके अमरकोट पुलिस वाक़े हंधि पहुची नारी जो लाश थी अस्पताल अमरकोट पहुचायो, जिते जेके ज़रूरी कार्रवाई कई पई वञे। ॿिए पासे जेके अमरकोट पुलिस बर वक़्तु कार्रवाई करे नारी खे क़तल कंदड़ मुड़ुस रमेश कुमार ओड के जेके वो गिरफ़्तार करे वरितो आहे। अमरकोट पुलिस जो चवण ते जेके नारी जो वारसनि मूजिब केस दाख़िल करे जवाबदार खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी। ॿिए पासे नारी जे जेके अमड़ ऐं ॿाहिरनि हुनजो चवण ते जेके ज़ालिम मुड़ुस असांजे जेके आहिनि मासूम धीउ खे बेगुनाह क़तल कयो आहे, इनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी वञे। जी वॾी महिरबानी सोहेल कुंबर तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।